अस्सलामुअलैकुम नाज़रीन। नाज़ न्यूज़ काज़ी अहमद जी ख़बरुनि सां गॾु मां आहियां उरूबा ख़ान। काज़ी अहमद लग मुड़स ऐं बिरादरी जे बाअसर शख़्स जी मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ मज़लूम औरत प्रेस क्लब पहुची वई। मुड़स मथां रोज़ानो तशद्दुद करे रात के देर सां घर मां कढी छॾण जा इल्ज़ाम। SSP शहीद बेनज़ीराबाद खां तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो। तफ़सील मूजिब काज़ी अहमद लग ॻोठ अब्दुल करीम कोरीजो जी रहवासण मिसमात महनाज़ शाह पंहिंजे मुड़स ऐं बिरादरी जे बाअसर शख़्स जी मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची दाहीं पई आहे। प्रेस क्लब में मीडिया नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदी मज़लूम औरत महनाज़ शाह इल्ज़ाम हणंदी चयो त संदसि मुड़स यासीन शाह बिरादरी जे बाअसर शख़्स असग़र अली शाह जी चवण ते मथस रोज़ानो बिना जवाज़ बहशियाणो तशद्दुद कंदो रहे थो ऐं खेसि रात के देर सां घर मां कढी छॾे थो। मज़लूमा रोईंदी चयो त मथस धारीन माण्हुनि सां गैर इख़लाक़ी ताल्लुकात जा बेबुनियाद ऐं कूड़ा इल्ज़ाम लॻाई संदसि ज़िंदगी अज़ाब बणाई वई आहे, जड॒हिं त अहिड़नि इल्ज़ामनि में का भी सदाकत नाहे। हुन चयो त जड॒हिं बि हूअ इंसाफ़ लाइ काज़ी अहमद थाणे ते वञे थी त पुलिस कार्रवाई करण खां साफ़ इनकार करे छॾे थी, जड॒हिं त इलाक़े जे मुअज़्ज़न भी खेसि इंसाफ़ ॾियारण में को तदारुक नाहे कयो। मसमात महनाज़ शाह SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त खेसि मुड़स यासीन शाह ऐं असग़र शाह जी मुबैना ज़ुल्मनि खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं वाक़ई जी शफ़ाफ़ जांच कराई खेसि इंसाफ़ ॾियारियो वञे। मुंहिंजी एनसी नथा वठनि, मुंहिंजी का ॻाल्हि नथा ॿुधनि, मूंसां ॾाढो ज़ुल्म आहे। मुंहिंजो घरवारो राति जो मूंखे कढियो थो छॾे 2-2, 3 बजे। मुंहिंजो केरु आहे, मुंहिंजो केर ई न आहे, मां कंहिंखे न ॾियां। मुंहिंजो आधी राति जो मूंखे कढियो थो छॾे घर मां ऐं चवे थो तुंहिंजो जतो ई साफ़ केरु आहे, बल्कि मां जतो ई सुञाणा ई कोन थी। मूंखे कूड़ा कूड़ा इल्ज़ाम था आणनि, मुंहिंजा टिकटॉक ते विढिया छॾिया आहिनि, उन सां गॾु उन जतो ई जो वीडियो छॾियो अथनि। मूंसां ॾाढी नाजाइज़ी थी आहे, बल्कि मां जतो ई खे सुञाणा ई कोन थी, न की मूंखे जतो ई जी ख़बर आहे हू केरु आहे। जतो ई चवनि था गुलसन जतो ई सां तुंहिंजो अफेयर आहे, मुंहिंजो को अफेयर उन सां कोन्हे, न की मुंहिंजो को उन सां तालुकात आहे, न की मां हुनखे सुञाणा। मुंहिंजे घर वारे जो न्याणो आहे, मूंखे ॾाढो परेशान कयो अथसि। मुंहिंजा विडिया बि उन ई हींअर मोकिलिया आहिनि, मुंहिंजी मोबाइल चार्जिंग में रखियल हुई, उतां हुनजे ॿारनि मुंहिंजा विडिया कढिया आहिनि, उहा मूंखे न आहे ख़बर, अलाह खे ख़बर आहे। मूं विडिया टिकटॉक ते छॾिया हुआ, मुंहिंजी गैलरीअ में विडिया हुआ, उन सां गॾिजी मुंहिंजा विडिया छा मुंहिंजे घर वारे खे मोकिलिया अथनि। उते मुंहिंजे घर वारे गार गंद कई आहे ऐं मूंखे राति मारियो अथसि ॾाढो, मूंखे घर मां कढी छॾियो अथसि। मां ॾाढी परेशान आहियां ऐं हींअर चए थो मूंखे तलाक खपे, तुंहिंजो वास्तो जतो ई सां आहे, बल्कि मुंहिंजो को वास्तो जतो ई सां कोन्हे। मूंसां असगर शाह ॾाढियूं नाजाइज़ियूं कयूं न। मूंखे इहो आहे त मूंखे SP ऑफिस मां नवाब शाह मां इंसाफ़ खपे, बड़ा महिरबानी। हर पल बाख़बर रहण लाइ नाज़ न्यूज़ काज़ी अहमद खे Facebook, YouTube, Instagram ऐं X ते फॉलो करियो। हींअर ताईं एतिरो ई। मां सवां जी मेज़बान उरूबा ख़ान। अल्लाह हाफ़िज़।